आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे मैच खटण लाइ 402 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। आलमी इवेंट जी 35 मैच में न्यूज़ीलैंड जी टीम पाकिस्तान खे 402 रन्सनि जो हदफ़ ॾिनो। पीएएफ ट्रेनिंग बेस मियांवाली में क्लियरेंस ऑपरेशन मुकम्मल। आईएसपीआर मूजिब ऑपरेशन दौरान समूरा 9 दहशतगर्द मारिजी विया। पीएएफ जे फंक्शनल ऑपरेशनल असासन में कंहिंखे भी नुक़सान नाहे पहुतो। हमले दौरान 3 गैर ऑपरेशनल जहाज़न के कुछ नुक़सान पहुतो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मियांवाली में एयरबेस से हमलो नाकाम बनाइण ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश। चवे तो बहादुर जवाननि पंहिंजी हयाती ख़तरे में विझी दहशतगर्दनि जो मंसूबो नाकाम बणायो। अवाम दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं नफ़रत जूं भितियूं अॾींदड़नि ख़िलाफ़ असांजी जंग जारी रहंदी। पीपी जे वफ़ाक़ खे जोड़ण ऐं इंतिहापसंदी जे ख़ात्मे जी सोच दहशतगर्दीअ ख़िलाफ़ असराइतो बयानियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां भी मियांवाली में एयरबेस ते हमले की मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बनाइण ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश। चवे तो दहशतगर्द पंहिंजनि कुधनि इरादनि सां क़ौम जा हौसला ख़त्म नथा करे सघनि। पीपी हर दौर में दहशतगर्दी इंतिहापसंदी जो मुक़ाबिलो कयो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी के गिरफ़्तार कयो वियो। घरवारी जी दावा फवाद चौधरी के संदसि भाउ फैसल चौधरी के घर मां गिरफ़्तार कयो वियो। मलीर जे मुराद मेमण ॻोठ में सुभाणे मकानी चूंडूं थींदियूं। 3 सियासी पार्टियुनि में मुक़ाबिलो थींदो। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे उम्मीदवार अब्दुल हफ़ीज़ जोखियो विच में मुक़ाबिलो थींदो। जमायत इस्लामी जो मोहम्मद अयूब ख़ास खेली भी मैदान में लथल। सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकम्मल। सखर डिवीज़न जे 12 ख़ाली सीटुनि ते सुभाणे मकानी चूंडूं थींदियूं। मकानी चूंडुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। ख़ाली पयल 12 मां 6 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। 6 ते पोलिंग थींदी। बिना मुक़ाबले कामयाबी माणींदड़ उम्मीदवारनि में 5 पीपल्स पार्टी उम्मीदवार ऐं 1 आज़ाद उम्मीदवार शामिल। गवादर में शहीद थियल जवाननि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। आईएसपीआर मूजिब शहीद थियलनि जी जनाज़े निमाज़ पसनी में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में फ़ौजी ऑफिसरनि जवाननि ऐं सिविल इंतज़ामिया जे ऑफिसरनि शिरकत कई। शहीदनि खे संदनि अबाणनि इलाइक़नि में फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वेंदो। हथियारबंद फ़ौज वतन मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। हैदराबाद जे टाउन कमेटी हुसैनाबाद में 5 सालनि जी ॿारड़ी खे रोलू कुते जे ॾाढ़ण वारो मामलो टाउन चेयरमैन उमेर चांडियो ऐं सीएमओ कश्मीर जमाली ते केस दाख़िल करण जो हुकुम। 7 एडिशनल सेशन जज जी अदालत अहिड़ो हुकुम जारी कयो। हैदराबाद पुलिस जूं गैर कानूनी पढ़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 15 शकी गिरफ़्तार कयलनि मां 3 जा सुञाणप कार्ड जाली निकिता। ॿियनि जी तस्दीक़ कई पई वञे। इसराइली फ़ौज जा अल कुद्दस अस्पताल बाद अल शिफा अस्पताल ते हमला। वॾे अंग में शहादतुनि जो ख़दशो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बमबारी सबबि 100 फ़लस्तीनी शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 10,000 खां वधी वियो। इसराइल जी फ़ौज अल शिफा अस्पताल ते बमबारी कंदे एतिराफ़ कयो आहे त हमास दहशतगर्दनि खे निशानो बणायो आहे। फ़लस्तीन जी सिहत वारी वज़ारत इसराइल जी दावाउनि खे रद्द करे छॾियो। फ़लस्तीन जी मुज़ाहिमती तहरीक हमास या इसराइल जी फ़ौज ते हमला। 6 टैंकुनि समेत 9 फ़ौजी गाॾियुनि खे तबाह कयो वियो। वॾे मीडिया मूजिब हमास जे हमलनि में इसराइली ऑफिसर समेत 19 ॼणा मारिजी विया आहिनि।
हमास या इसराइल जी बटालियन जे हेडक्वार्टर ते भी हमला। हमास जी बटालियन ते ड्रोन हमले सां जानी नुक़सान जी दावा। अमरीका जे परॾेही वज़ीर हिकु भेरो ॿीहर ग़ज़ा में इसराइल जी बर्बरीअ जी हिमायत करे छॾी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू सां मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में हमास पारां 241 शहरनि जी आज़ादी ताईं आरज़ी जंगबंदी जो इम्कान रद्द। ग़ज़ा में एम्बुलेंस ते हमले सबब दहशत में मुब्तला थी वियो आहे। हाल शिफ़ा अस्पताल वेझो रोड ते लाशनि जूं तस्वीरूं भवाइतियूं आहिनि। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस जो बयान, चयाईं ग़ज़ा में जारी जंग बंदि थियणु घुरिजे। नेपाल ज़लज़ले में क़ीमती हयातियुनि ऐं मिल्कियतुनि खे नुक़सान थियो। असां जूं हमदर्दियूं नेपाल जे ज़लज़ले मुतासिरनि सां गॾु आहिनि। पाकिस्तान ॾुखे वक़्त में नेपाल सां गॾु बीठल आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकर जो ट्वीट, चवे थो पाकिस्तान ज़लज़ले मुतासिरनि जी हर मुमकिन मदद लाइ तयारु आहे। कराची में रेंजर्स जो गैर कानूनी हाइड्रेंट्स खिलाफ ऑपरेशन जारी। रेंजर्स जो कराची जे इलाइक़े ज़ेबू गोच मंगो पीर में ऑपरेशन। रेंजर्स तर्जमान चवे थो ऑपरेशन दौरान गैर कानूनी हाइड्रेंट्स खे ड्राथो वियो। रेंजर्स पारां हेल ताईं गैर कानूनी हाइड्रेंट्स खिलाफ 87 ऑपरेशन्स कया विया। ऑपरेशन्स खां पोइ 200 मिलियन गैलन रोज़ानो पाणी जी फ़राहमी बहाल कई वई। कराची में सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां चौथीं लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल जी शुरूआत। तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चौथे लतीफ़ फेस्टिवल जो इफ़्तिताह कयो। कराची आर्ट्स काउंसिल जे सदर अहमद शाह ऐं ॿियनि मदद अली सिंधी जी आजियां कई। लिटरेचर फेस्टिवल जी शुरूआत अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाईअ सां कई वई। हुमायूं शरीफ़ वेझो वेन जे टक्कर में 11 वरियनि जो नींगर फौत। पुलिस वेन ड्राइवर खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। मिठी में इस्लाम कोट वेझो कोस्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फौत। खारियो गुलाम शाह वटे हादसे में अशोक ऐं गोपाल मेघवार थॾे ते फौत थी विया। फौती नौजवाननि जा लाश अस्पताल मुंतक़िल। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। डोकरी में तेज़ रफ़्तार कार भित सां टकराइजण सबब 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। हादसे में एहसान जरवार ऐं एहसन अंसारी फौत। अली ॾिनो डेरो जी हालत ॻणतीअ जोगी, लाड़काणे जी अस्पताल मुंतक़िल। सेवण में आमरी वेझो कोच ऐं डाटसन में टक्कर, 1 ॼणो फौत, 6 ज़ख़्मी। फौती ऐं ज़ख़्मी मुख़्तलिफ़ गाॾियुनि ज़रिए सेवण अस्पताल मुंतक़िल। फौती जी सुञाणप दौलतपुर वासी एजाज़ ओठो तौर थी। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी, हैदराबाद रेफर। मुरीद शाख भरिसां किरास बंद वारे इलाइक़े में ॿेड़ी ऊंधी थियण सबब 2 नींगर पाणी में ॿुॾी फौत। फौतियुनि में सरदार अली ऐं हुसैन अली मीरानी शामिल। संदनि घरनि में कोहराम मतल। मीरपुर माथेलो में भाण फैक्ट्री भरिसां अणॼातल शख़्स जो लाश हथे। इतलाह ते पुलिस पहुची लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो। टंडो लैयार भरिसां ॻोठ शकील ख़ान रिंद में 3 ॾींहं अॻु आपघात ॼाणायल नौजवान जो क़त्ल केस दाख़िल। 1 ॼणो गिरफ़्तार। मुबैना क़त्ल थियल आज़ाद रिंद जे भाउ जी फरियाद ते संजर चांग थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल। मक़तूल जो चाचो शौकत रिंद ऐं पुफार शकील रिंद क़त्ल केस में नामज़द। पुलिस क़त्ल जे इल्ज़ाम हेठि शौकत रिंद खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं सन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एसयूपी जे सॾ ते सिंध जे मंसूराबाद में धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त खाणोट थाणे जी हद में चोरियूं मामूल बणियल आहिनि। 20 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस चोरनि खे गिरफ़्तार नाहे कयो। बिजली बहाल करे बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे, अॻवाननि जो मुतालबो।